नादिर कंबर में आम शहरन के अलावा हाँ पुलिस एहलकार भी फुरजण लगा। पुलिस अगू निंड सुतल कंबर में शेख वाह लाड़े भरसा फौरन पारा पुलिस एहलकार का फुर की कोशिश कई। मज़ामत करण ते हथियार बंदन गोलियों हणी जख्मी करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील हासिल कयूं था ख़ालिद हुसैन चांडियो खां। जी ख़ालिद हुसैन चांडियो। छॾियो दोस्तली रोड शेखवा लाड़े भरसां फुर शकील सुमरे खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई। कंबर भरसां पुलिस एहलकार खां फुर करण जी कोशिश मज़ामत ते गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। उन मौक़े ते शहरनि ऐं ज़ख़्मी पुलिस एहलकार जे वारसनि जो चवणु हुयो त ज़िले हेडक्वार्टर हुजण जे बावजूद बि कंबर ज़िले जो आवाम पाण खे गैर महफ़ूज़ पियो सम्झे। आए ॾींहुं फुरियूं धाड़ा चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। हर शहरी गैर महफ़ूज़ हुजण लॻो आहे। उन हिकु ई उन शइ जो सबबु आहे त कंबर पुलिस जा नाल ऑफिसर ॾोहारियुनि सां ॿिट बणियल आहिनि ऐं शहरनि ऐं ज़ख़्मी पुलिस एहलकार जे वारसनि DIG सिंध IG सिंध ऐं CM सिंध खां मुतालबो कयो त कंबर में फ़र्ज़शुनास ऑफिसर मुक़ररु कया वञनि ऐं नाल ऑफिसरनि खे हटाए करे शहरनि खे रिलीफ ॾिनो वञे। जी असन वॾी महिरबानी ख़ालिद हुसैन चांडियो।